अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साथियों, काफ़ी दोस्तन मुखे मैसेज कयो व्हाट्सएप ते बि त असांखे सिंधी पढ़ण तो अचे थी पर लिखण नथी अचे, राइटिंग जो इशू आहे। उन सां गॾु गॾु कुझु अहिड़ा अखर आहिनि जीअं गुनो नून आहे या कुझु नून विच में अचे थो, जीअं में इहो नून अचे थो, इन जो इशू आहे। जीअं असां लिखूं था नून आख़िर में अचे थो। काफ़ी अहिड़ा माना मसाला हुया दोस्तनि जा। हाणे मां ही नंढड़ी मश्क कापी अॼु वठी आयो आहियां शहर मां, सिर्फ़ु इन जे करे त तव्हां ताईं ही असां पंहिंजी कोशिशि पहुचायूं त असांखे लिखणो कीअं आहे, उनखे पढ़णो कीअं आहे। हाणे जेकॾहिं लिखण जो इशू आहे त तव्हां आराम सां ही ॾिसी सघो था, लिखियलु आहे सिंधी मश्क कापी मेराण सीरीज़ वारनि जी आहे। ही तव्हांखे आराम सां कंहिं बि बुक स्टोर तां मिली वेंदी। पोइ हिन में छा आहे, तव्हां ॾिसी सघो था ही 3 in 1 आहे। हिन में 3 शयूं, ही ॾिसो 3 in 1, 3 शयूं हिक में ई आहिनि। यानी हिन में सिंधी बि आहे, अलिफ खां वठी ये यके ताईं तव्हां हिन खे लिखी सघो था। ही सभु कुझु सिंधी जो बि आहे ऐं उन सां गॾोगॾु हेॾां खॿे पासे ॾांहुं इंग्लिश राइटिंग कॉपी जेका आहे हिन में, इन पासे ॾांहुं तव्हांखे इंग्लिश मिलंदी। ही ABC आहे, ही ॾिसी सघो था ABC, ऐं ही A, ही B, हे जेके बि लेटर्स आहिनि Z ताईं ही तव्हांखे मिलंदा हिते। हिननि खे आराम सां लिखो ऐं उन सां गॾोगॾु Z खां बाद में ही तव्हांखे 1 2 बि मिली वेंदो। 1 ही लिखणो आहे 1, ऐं उन खां बाद में 2 3 ही आराम सां तव्हां लिखी सघो था। त ही लिखण जो आसान तरीक़ो आहे। जेकॾहिं तव्हां बिल्कुलु बि नवां लिखणु चाहियो था त बहितर तरीक़ो इहो ई आहे त ही जेके डाट्स ॾिना अथनि, ही डाट्स, इन्हनि खे तव्हां कोशिशि करे इन्हनि खे मिलाइणु सिखो। ही ॾिसो था, ही हिते हिन जे मथां बिल्कुलु इन खे मिलायो ऐं मूंखे लिखण में थोरो दुश्वारी थिए थी। ही ॾिसी सघो था, ही सिधो सिधो इन जे मथां घुमाइणो आहे, ठीकु आहे। जेकॾहिं इन खे तव्हां लिखंदव, हीअं लिखंदव, मिसाल ही ॿाहिरि अखर हलियो वेंदो, ठीकु आहे, या मिसाल हीअं लिखंदव त इहो ग़लति आहे, पोइ इन खे ग़लति कबो। जेकॾहिं न ऐं तव्हां उन खे बिल्कुलु सिधो लिखी था वञो त इहो, जेकॾहिं तव्हां हिकिड़ियूं 3 या 5 कापियूं भरे वेंदव त मां उमेदु कयां थो तव्हांखे लिखण में को बि परेशानी जो मुंहुं न ॾिसणो पवंदो, का बि परेशानी न ईंदी। ऐं ही जेके ॾिसो था, ही ख़ाली जेको आहे खाना मिलियल आहिनि, इन्हनि में बि तव्हां आराम सां हीअं सिधा सिधा अलिफ ही लिखी सघो था हिते, ठीकु आहे साईं। उन सां गॾोगॾु ही आहे, जेकॾहिं बे लिखणु चाहियो था, ही बिल्कुलु सिधो सिधो हिन खे घुमायो, ही हिते डाट अची वियो हिन जो, बेबदक। ही ॾिसो, बिल्कुलु तव्हां कोशिशि कंदो आहिस्ता आहिस्ता, थोरे ई टाइम में अखर सिधा थी वेंदा। ही बेबदक, ही हिते, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं को लड़ी थो वञे त मूंखे हिते लिखण में थोरो ॾुखियाई थिए थी, छो त सॼो संभालणो पए थो वीडियो खे बि, त उन जे लाइ मूंखे काफ़ी माना दुश्वारी थिए थी। जेकॾहिं तव्हां हीअं आराम सां लिखी वेंदो त तमामु सुठो थी वेंदो। ही शुरू जा जेके नंढड़ा ॿार हूंदा आहिनि, उन्हनि जे लाइ ही कापियूं डाट्स ते रखंदा आहिनि। इन में टुबका मिलियल हूंदा आहिनि, टुबकनि खे पाण में मिलाइणो हूंदो आहे। ही ॾिसी सघो था, ही टुबका आहिनि, हिननि खे हीअं आराम सां मिलाए सघो था। त आउं उमेदु कयां थो ही जेकॾहिं तव्हां 2 खां 5 ताईं जेकॾहिं ही कापियूं भरियो था, 100 रुपए जी हिकिड़ी कापी आहे, 500 रुपया पाण ते ख़र्चु कयो ऐं पंहिंजी राइटिंग खे ख़ूबसूरत बनायो। हिन पासे ॾांहुं ABC आहे, ABC बि लिखी सघो था तव्हां सुठे अंदाज़ सां। ही तमामु बिल्कुलु टुबका मिलियल आहिनि, सिर्फ़ु उन्हनि खे रुॻो तव्हांखे जेको आहे सो मिलाइणो आहे हिक ॿिए सां, ठीकु आहे। ही हिते अची वियो, ही हिते अची वियो, हिन खे हीअं मिलायो। ही जेका ही हिते साम्हूं, हिन खे हीअं मिलायो। जेकॾहिं मुंहिंजी राइटिंग तव्हांखे सुठी न लॻे त इन जे लाइ माज़रत, बहरहाल तरीक़ो इहो ई आहे, छो त मुंहिंजी राइटिंग हिन ते सुठी नथी बीहे, ठीकु आहे। त ही तरीक़ो आहे सिंधी राइटिंग जे हवाले सां। ही तव्हां इन ते 1 2 बि लिखी सघो था। जेके नवां बिल्कुलु दोस्त जेके चाहींदा असां पंहिंजी राइटिंग बहितरु बनायूं, त तव्हां ही जेका डाट्स वारी मश्क कापी आहे, ऐं तव्हांखे हिन पासे ॾांहुं ॾसियां सिंधी मश्क कापी, त इहा तव्हां वठी ऐं 2 3 खनि भरियो। इनशाअल्लाह उमेदु कयां थो तव्हांखे तमामु सुठो जेको आहे मवादु मिली वेंदो, हिन जे अंदरि तव्हांखे सुठो फ़ाइदो पवंदो। उमेदु कयां थो त मुंहिंजी इन नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते तव्हां अमल कंदव ऐं पंहिंजी ज़िंदगी में, दुनिया में का बि शइ ॾुखी न आहे,
पाण खे जेकॾहिं कामयाबु बणाइणु चाहियो था, पंहिंजो पाण सां सचा थियो, महिनत कयो, हीअ 3-4 कापियूं भरियो ऐं उन सां गॾोगॾु पोइ अखरनि खे मिलाइणु सिखो। कीअं मिलाईंदो, अचो त उहो सिखी वठूं। हाणे मिलाइणु सिखंदासीं। मिसाल ही बेबदक आहे, ही बेबदक, इनखे जेकॾहिं असांखे अलिफ ॾियणो आहे त हीअ अलिफ ॾेई सघो था। हीअ सिधो उन सां बे सां ई मिलायो, बे अलिफ बा थी वेंदो, ठीकु आहे। या थोरो इनखे नंढो कयो त बि सही आहे, ही बे अलिफ बा। जेकॾहिं इन सां बे सां वाव मिलाइणु चाहियो त हिनखे वाव गोल करे ऐं हीअं मिलाए सघो था, बे वाव बो। जेकॾहिं बे सां ये मिलाइणु चाहियो, ही बेबदक आहे, उन सां ये मिलाइण जे लाइ ये यको कढो, ही बेबदक आहे। त अहिड़े तरीक़े सां तव्हां कोशिशि कंदा रहो। मिसाल मां लिखां थो, असां सिंध सूबे में रहूं था। त अहिड़े तरीक़े सां तव्हांजी राइटिंग तमामु बहितर थींदी जॾहिं तव्हां इन्हनि शयुनि ते कोशिशि कयो। हर अखर खे पहिरियों अलिफ ॾियो। मिसाल ही जीम आहे, ही जीम जुती आहे। जेकॾहिं इनखे अलिफ ॾियणु चाहियो था त हिनखे ईअं ड्रिगो करे हिनखे हीअ अलिफ ॾियो, ठीकु आहे। हर अखर खे अलिफ ॾियो, सभिनी खे, अलिफ खां वठी ये यके ताईं सभिनी खे पहिरियों अलिफ ॾियो ऐं वरी उन खां बाद में ही जीम आहे, वरी उन खां बाद में इनखे वाव ॾियणु सिखो। ही वाव ॾियो, जीम वाव जो। उन खां पोइ ही जीम जुती आहे, ही हिते हीअं। इनखे ये ॾियणु चाहियो, हितां हीअं घुमाए करे ये यको हिन सां हीअं मिलायो, जीम जुती बि थी वेंदो, ठीकु आहे। हाणे हिननि शयुनि ते यानी अलिफ बि ॾियो, वाव बि ॾियो, ये यको बि, हर अखर सां, ऐं बेबदक सां मिलायो, बेबुक सां, बेबित सां, ते तारो, ये यके ताईं तव्हां खणी वञो, जीम जुती, सभु कुझु इहे विच में अची विया। उन खां पोइ अखरनि खे मिलाइणु सिखंदो, तव्हांजो कमु तमामु बहितरीनु थींदो। मिसाल ही मुंहिंजो हे नुक़्तो आहे, तालुक़ ज़िले कंबर शहदाद कोट सां आहे। त दोस्तो, इहो आहे हिकिड़ो आसान तरीक़ो पंहिंजी सिंधी राइटिंग खे बहितर बनाइण लाइ। बाक़ी जेकॾहिं अञा बि तव्हां कोशिशि कयो था त सिंधी पढ़णु तव्हांखे अचे थी, लिखणु नथी अचे, त इन जे लाइ तव्हां हिकिड़ी कोशिशि कजो, हिकिड़ा नंढिड़ो किताबु खणो। मिसाल सिंधी ॿाराणो किताबु जेको पढ़ियोसीं, खटाई खटाए वारो, उहो, या मिसाल पहिरियों किताबु पढ़ूं था गीत धणीअ जा गजी ॻायूं, इन्ही किताबनि खे जाम पढ़ो। डेली हिकु चकर इन ॿिन्ही किताबनि खे रोज़ाना पढ़ो ऐं 10 ॾींहंनि ताईं इहा पंहिंजी रूटीन ठाहियो। हिकिड़ो किताबु पढ़ी वञो, उन खां बाद में ॿियो किताबु पढ़ो। आराम सां मां तव्हांखे यकीन थो ॾियारायां, तव्हांजी तमामु बहितरीनु सिंधी थी वेंदी। जंहिं माण्हूअ जी, जंहिं ॿार जी सिंधी ॿोली यानी पंहिंजी जेका असांजी अबाणी ॿोली आहे, मादरी ॿोली जेका आहे, उहा बहितर थी वई, त तव्हांखे मां यकीन थो ॾियारायां, तव्हां हर पंहिंजे ज़िंदगी जे मैदान में कामयाबु थींदो। छो त सिंधी ईंदी त असां उर्दू पढ़णु सिखंदासीं। मिसाल इंग्लिश बि असांखे तॾहिं मज़े सां सम्झ में ईंदी, पढ़णु ईंदी, जॾहिं असां सिंधी खे आराम सां पढ़ी लिखी वेंदासीं। सो इन जे लाइ सिंधी ते तमामु घणो तवजो ॾियो। ख़ासि तौर ते जेके बि उस्ताद साहिबान, जेकॾहिं मुंहिंजो उन्हनि ताईं वॉइस पहुचे, हीअ आवाज़ु पहुचे, हीअ असांजी कोशिशि पहुचे, त उन्हनि खे मुंहिंजी मुअदबाना गुज़ारिश आहे। मां पाण हिकिड़ो नंढिड़ो तालिब इल्मु आहियां ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी ख़िदमत में इहा रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे 3 क्लास ताईं ॿारनि खे सिंधी में एतिरो मज़बूत कयो जो को बि सिंधी जो अखर जेकॾहिं किथे बोर्ड ते लिखियलु आहे, रस्ते ते किथे पेपर पियो आहे ऐं उहो खणी करे उनखे पढ़नि था ॿार, त उन्हनि खे उहो पढ़णु अचे। भले उनजी सम्झ नथी अचे, माना नथी अचे, को मसालो कोन्हे को, पर उन ॿार खे इहा शइ सम्झ में अची वञे त हीअ अखर फलाणो आहे। त आउं उमेदु कयां थो इंशाअल्लाह असांजी सिंध जे तालीम खे 4 चंड लॻी वेंदा, असांजो बचो ज़िंदगी जो कामयाबु थींदो। ऐं इहे जेके दुनिया जा कामयाबु माण्हू आहिनि, उहे को आसमान तां लथल फ़रिश्ता न आहिनि, तव्हां असां वांगुरु इंसान आहिनि। बसि तव्हां पंहिंजी कोशिशि कयो, इंशाअल्लाह तव्हां पंहिंजे मक़सद में कामयाबु थींदो।
अल्लाह पाक जो हामी नासिर आमीन या रब्बल आलमीन।